केनशाह ऐं मेहर जे बोड मुतासिरनि में चमड़ी जी बीमारी पखिड़िजी वई आहे। केतिराई मरीज़ सिविल अस्पताल दादू पहुता आहिनि। मरीज़नि पारां दवाउनि जी खोट जूं दाहूं पिणु कयूं वियूं आहिनि। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे दादू मां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अशफाक मलिक। जी बिल्कुल, असां हिन वक्त दादू सिविल अस्पताल में मौजूद आहियूं, जिते दादू ज़िले के अंदर जी बोड जे अचण खां पोइ जेका दादू ज़िले जा 3 तालुका आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि, जंहिंमें जोही, मेहड़ ऐं केनशाह। उन खां पोइ जेकी उन्हनि जे मासूम ॿारनि ऐं मर्द ऐं औरतुनि में जेको गैस्ट्रो ऐं चमड़ी जी बीमारियुनि जनम वरितो आहे, उन खां पोइ हिन महिल दादू सिविल अस्पताल में मरीज़नि जो तादाद जेको आहे उहो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। हिन महिल सिविल अस्पताल इंतिज़ामिया जो चवणु आहे त राति खां वठी हिन महिल ताईं ॿारनि जे वार्ड में 400 खां वधीक जेकी मासूम ॿार गैस्ट्रो में मुब्तला आहे उन्हनि खे दाख़िल कयो वियो आहे। हिते बिस्तरनि जी खोट थी वई आहे। मासूम ॿारनि खे दवाउनि जी जेकी खोट ऐं हुअण जे करे हितां जा मरीज़नि जा जेका वारस आहिनि उहे बि सख़्तु एहतिजाज करे रहिया आहिनि त हिते ज़िले जी हेडक्वार्टर अस्पताल हुअण जे करे हिते दवाउनि जी खोट आहे। हिते मासूम ॿारनि खे दाख़िल करायो आहे, पर असां हिन महिल ॿोॾि जे करे तमामु घणो मुतासिर थिया आहियूं। असांखे खाइण लाइ कुझु न आहे, पर हिते जेकी प्राइवेट डॉक्टर आहिनि, जेकी सिविल अस्पताल में डॉक्टर ड्यूटी कनि था, उहे असांखे वॾे पैमाने ते जेको आहे असांखे महांगियूं दवाऊं ख़ानगी स्टोरनि ते लिखी ॾियनि था, जेकी असां वठण ते मजबूर आहियूं। दादू सिविल अस्पताल हेडक्वार्टर में 3 तालुकनि खे जेको मुतासिर थियण खां पोइ हिकिड़ी अस्पताल बची आहे जेका वॾी आहे, उन में दवाउनि जी खोट पैदा थी वई आहे ऐं उते जेका डॉक्टरनि जी खोट आहे उनजो पूरा करे ऐं जेकी रिलीफ कैंपूं आहिनि दादू शहर में बि स्कूलनि में लॻायूं आहिनि, उते मेडिकल कैंपूं क़ाइमु कयूं वञनि त जीअं दादू सिविल अस्पताल ते बर्डन घटिजी सघे।